अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनिसरिया पांद में डीपलो शहर खां इरफान अली नोड़ो जो इंतखाब ही दिलरुबा गज़ल। तो बिन ईद अधूरी हूंदी, तो बिन ईद अधूरी हूंदी, मुर्की मिलण मजबूरी हूंदी, तो बिन ईद अधूरी हूंदी। जीवन संदे में जाना तुंहिंजी चाह चुस्की ज़रूरी हूंदी, तो बिन ईद अधूरी हूंदी, मुर्की मिलण मजबूरी हूंदी। ख़ुशी जे ख़्याल जी साबियां आज़ादी बिना अणपूरी हूंदी, ख़ुशी जे ख़्याल जी साबियां आज़ादी बिना अणपूरी हूंदी, तो बिन ईद अधूरी हूंदी, मुर्की मिलण मजबूरी हूंदी। ईद नमाज़ पढ़ंदासीं गॾिजी जे साईं सिंध समूरी हूंदी, तो बिन ईद अधूरी हूंदी, मुर्की मिलण मजबूरी हूंदी। कि प्रीत जो गाॾो हलंदो हेॾी वॾी जे दूरी हूंदी, तो बिन ईद अधूरी हूंदी। तोसां दिल जो हाल मां ओरियां कोशिश पूरी पूरी हूंदी, तो बिन ईद अधूरी हूंदी। सिंधुअ जी सींद जो सौगंध शाइरी मुंहिंजी शौरी हूंदी, तो बिन ईद अधूरी हूंदी। सूंहं तुंहिंजी अमरता ख़ातिर हर पल जीअ में झोरी हूंदी, तो बिन ईद अधूरी हूंदी, मुर्की मिलण मजबूरी हूंदी, तो बिन ईद अधूरी हूंदी।